छन पोया हला थी मां। शुक्र कर फतेह, गोली रड़ो ॾेई निकिरी वई आहे। जेकॾहिं आर पार वञे हा त तुंहिंजी धीउ अॼु हिते न आसमान ते हुजे हा। जिन ख्वाबनि जे पोयां डोड़ी संदसि उन्हनि ख्वाबनि ई हिते पहुचायो आहे। अॼु न मुड़ुस जो सहारो अथसि न उनजो जंहिंखे हिते बीहारियो आहे। इहा सभु असांजी ई कोताही आहे नाज़ा। जंहिं असांजी न्याणीअ खे अॼु हिते पहुचायो, असां खेसि उन वक़्तु ई रोकियो आहे जॾहिं हिन सैफुल्लाह खां अलॻि थियण पियो चाहियो। असां बि त लालच में अची वियासीं न। 4 ॾींहंनि जो चस्को ॾिसी न्याणीअ जी ज़िंदगी बर्बाद करे छॾीसीं। पाण ते ऐं खेसि ॾोह ॾियण खां बहितर आहे त कुझु मुस्बत कजे, छो त हिन अस्पताल जा ख़र्च असां किथे भरे सघंदासीं। तूं सैफुल्लाह सां राब्तो त कर। मां बि इहो ई थो सोचां नाज़ा, पर इहो वेसा अंदरि कोरे थो। हू वीचारो त अलाए केतिरा दफ़ा असां वटि कही आयो पंहिंजो हक़ वठण लाइ, पर असां हमेशह हुनखे धितारे छॾियो। हाणे कहिड़े मुंहं सां राब्तो कयांसि। सैफ जी दिलि वॾी आहे, अॼु बि सुमल सां मोहबत करे थो। तूं सॾेसि त सही। मां कोशिशि कयां थो। ही छा थियो आहे? कीअं थियो? सुमल जो एक्सीडेंट कीअं थियो? जेको पोखींदी उहो ई लुणंदी न। प्लीज सुमल मूंसां ॻाल्हाए। तव्हां खे चओ न मूंसां ॻाल्हाए। मूंसां ॻाल्हाए छो नथी? इहो ड्रामो हाणे बंदि कर। मुंहिंजी धीअ जी ज़िंदगी बर्बाद करे इहे वाॻूं वारा ॻोढ़ा थो खणे। इहो बेहतर आहे, पर साइमा असांखे अंकल रहीम जो केस रिव्यू कराइणो पवंदो ऐं उन जी ज़मानत लाइ इस्लामाबाद ज़रूर वञणो पवंदो। ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि करणी आहे त का बि अहिड़ी ख़बर अख़बार में शाया न थी। इहो कीअं थींदो मूंखे सम्झ में न पियो अचे। पाण आपी सां ॻाल्हायूं त शायदि उन्हनि खे पापा जे मामलात जी वधीक ख़बर हुजे। हाँ पे मां हॉस्पिटल जे भरिसां ई आहियां। महराज पापा जे केस जे बारे में कुझु ॻाल्हाइण चाहे थो। तव्हां मिली सघो था? हाँ बस मां भी पुॼां थी। तव्हां अस्पताल जे ॿाहिरि लॉन में अचो, मां बस पुॼां थी। आपी हिते ई आहे छा? हाँ आपी त अचे पई, पर महराज तूं वटि पापा जे केस जे ख़िलाफ़ जेके बि ऑप्शन हुजनि उहो तूं ओपनली शेयर कजां, छो जो पापा असांखे हमेशह अहिड़े मामलात खां परे रखियो आहे। शायदि आपी जी नॉलेज में बि अहिड़ियूं ॻाल्हियूं न हुजनि। ओके बाबा, यू डोंट वरी। सुमल जे एक्सीडेंट जो सिधो शक मूं ते ई वियो आहे। संदसि वालदेन जे जेको रवैयो ॾेखारियो आहे उन मां लॻे थो त मामिलो वधीक ख़राब थींदो। अॼु सुभाणे सुमल खे होश अची वेंदो। हू बि जेकॾहिं अहिड़ो को बयान ॾे थी त मुंहिंजी साख ख़तम थी वेंदी ऐं मां पिणु मीडिया एजेंसी जी नज़र में अची वेंदुसि। सुमल खे इहो एतमाद ॾियारियां त मथसि उहो हमिलो संदसि अॻोणे मुड़ुस सैफुल्लाह करायो आहे त बहितर थींदो। पर सुमल जा वालदेन त रिज़ल्ट कढियो बीठा आहिनि। उनजो छा कयां? आकाशी किथे आहिनि हिनमहिल? सर शहर खां ॿाहिरि आहियां, हुकुम कयो। सुमल त बची वई आहे, पर उन्हनि जे पेरेंट्स जो शक मूं ते वियो आहे। सर चओ त पोइ उन्हनि खे ब्लेट आहियां। न कुझु अहिड़ो कर जो शक सुमल जॻोड़े मुड़ुस ते वञे। सर मां छा कयां, अवां ई ॿुधायो। मां त इहो सोचां थो त अख़बार में अहिड़ी ख़बर हल रहा है त इहो एक्सीडेंट न सोचियल सम्झियल हमिलो हुयो ऐं इहो हमिलो सुमल जे अॻोणे मुड़ुस करायो हुयो। ठीकु आहे सर, मां करे थो वठां, तव्हां बेफ़िक्र थी वञो। ओके।
बाय। बाय। मूंखे इहो सम्झ में नथो अचे त अदब जी दुनिया जो एॾो वॾो नालो साईं अब्दुल रहीम एतिरी करप्शन करे सघे थो जो नैब मथस इंक्वायरी पई करे। न, ईअं न हूंदो। हू त सूफ़ी मंश माण्हू आहे। हू ईअं नथो करे सघे, नथो करे सघे। जी अर्शिला, हिन वक़्तु मां तव्हांजे बारे में ई सोचे रहियो हुयुसि। पापा कीअं आहे तव्हांजो? सैफ, मां तुंहिंजे घर जे ॿाहिरि बीठी आहियां। कुझु मामलात ते डिस्कस करिणो आहे। छा मां अंदरि अची सघां थी? हा हा बिल्कुलु, पर तूं मां अचां थो तव्हां। न न, तू न अच, बस अमीर के चओ त गेट खोले, मां अंदर अचां थी। हाँ हाँ ओके ठीक है। अमीर, अमीर जी साईं। बाहर अर्शिला गेट ते बीठी थी, उनके अंदर वठी अचे पियो। अर्शिला अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अचो 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 पियो। मूंखे फोन करे छॾिया अर्शिला, मां अची वञा थोरे। न बस वो मुंहिंजो कम भी हुयो ऐं तव्हां गुज़रियसि पे, सोचियमि तोसां मिलंदी हलां। कीअं आई तूं ऐं सुमल कीअं आहे? न, मुंहिंजो वञणु अञा कोन थियो आहे। ख़ैर तूं ॿुधाए, हिन वक़्तु इज़ एवरीथिंग ओके? ख़ैर आहे? सैफ, बाबा जे मसइले खे कीअं हल कजे? ऐं अहिड़ो कुझु बि न आहे। हरूभरू मामलात खे वधाए पेश कयो पियो वञे। तुंहिंजी कॉल खां पहिरियां मूं इहो ई पियो सोचियो, पर हाणे त इंक्वायरी हले पई शायदि। हाँ, इंक्वायरी जे रहे तो कुछ देर पहिरीं हू घर आया हुआ ऐं काफ़ी डॉक्यूमेंट्स भी खणी विया आहिनि। ऐं मथां मीडिया भी उन ते ज़ोर ॾेई बीठी आहे। बाबा जा वेझा दोस्त भी राब्ते में नथा अचनि। ईअं त थियणो आहे। अहिड़े वक़्त में हर को ईअं पोइते थी वेंदो आहे। भला जेके ऑफिसर आया उन्हनि कुझु चयो पे छा? ज़ाहिर आहे काफ़ी सख़्ती सां पेश आया पे ऐं मुख़्तलिफ़ असासन जो मालूम पे कयो। ममा त हॉस्पिटल में हुई, बाक़ी मुंहिंजी मालूमात में जेको कुझु हुयो मूं उन्हनि खे ॿुधाए छॾियो ऐं डॉक्यूमेंट्स खे पेश कयो। हाणे वधीक छा कजे इन जे लाइ तो वटि आई आहियां। मां कोशिशि कयां थो त का ॼाण सुञाण कढी वठां। अर्शिला, पर प्लीज़ तूं परेशान न थी। अल्लाह ख़ैर कंदो। साइमा, तूं हाणे निकिरी पई न? जी आपी, मां हॉस्पिटल में पहुची अम्मी खे मोकिलियां थी घर। मूंखे बाबा जे केस जे हवाले सां कुझु माण्हुनि सां मिलणो आहे ऐं महराज ऐं सैफ जी सपोर्ट भी खपंदी। मां महराज खे फ़ोन करे छॾियां? भले तूं चई छॾ, मां मंझंदि ताईं हॉस्पिटल अची वेंदसि। ओके आपी, मां बस ईअं थोड़ी देर में निकिरां पई। असां केॾो ख़ुशि हुयासीं। ख़ूबसूरत वक़्त जी छांव में ज़िंदगी केॾी ख़ूबसूरत पई गुज़रे। पहुच तो छो असां मथां? ॾुखनि जी उस अची चढ़ी आहे। अलाह साईं, तूं कहिड़ी आज़माइश में विधो आहे असांखे। रही ॿारनि जे पीउ अखियूं खोलियो। रहीम साहब, तव्हांजी तबीयत कीअं आहे हिंदू? ठीक है डॉक्टर साहब। परेशान न थियो, तव्हां जल्दी ठीक थी वेंदव। अलाह जो शुक्र आहे तव्हांखे जल्दी होश अची वियो। ही जल्दी ठीक तो थी वेंदा न डॉक्टर साहब? अलाह साईं जो शुक्र आहे जो रहीम साहब खे होश अची वियो आहे। तव्हां फिक्र न कयो, पेशेंट जल्दी ठीक थी वेंदो। तव्हां जल्दी घर हलिया वेंदव। अल्लाह साईं जा लख लख शुक्र आहिनि डॉक्टर साहब। डॉक्टर साहब ॾिसो न केॾा कमज़ोर थी विया आहिनि। नहीं, तव्हां त दिलेर आहियो, दिलि छो न थी अथव? भागन भरी मुंहिंजा बच्चा किथे आहिनि? रहीम साहब, तव्हां ज़हन ते एतिरो ज़ोर न ॾियो। हिन महिल तव्हांखे आराम जी ज़रूरत आहे।
पापा हाणे तव्हां कीअं आहियो? हाँ पुट, मां ठीक है, पर अर्शिला किथे आहे? पापा आप ही अच्छे पे, बस तव्हां जल्दी ठीक थी वञो प्लीज। धीअ, तोखे अल्लाह साईं नई ज़िंदगी ॾिनी आहे, हाणे त पंहिंजी ज़िंदगी जो क़दुरु कर। ॾिसो मां, तूं ख़ानदान जी पहिरीं छोकिरी हुई जंहिं एयर होस्टेस जी जॉब कई, जंहिं ते सॼो ख़ानदान ख़ुशि कोन हुयो, ऐं तो वरी पंहिंजी पसंदि सां शादी बि कई, जंहिं ते मिटनि माइटनि सां इलाही इख़्तिलाफ़ थिया, नफ़रतूं वधियूं। भला इहे महल आहे छा हिननि ॻाल्हियुनि करण जी? न मां, बाबा खे ॻाल्हाइण ॾे। हिन वक़्तु तो पंहिंजो घर छॾियो ऐं प्यार कंदड़ मुड़ुसु छॾियो ऐं पंहिंजी नई दुनिया वसाइण लाइ तो हिकु नओं फ़ैसिलो कयो। तो सही कयो या ग़लति, पर मूं तो आगे डिस्टर्ब तो न कयो। एक्चुअली आऊं हितां गुज़रियुसि पे, आऊं सोचियमि त सूमल खे ॾिसंदो वञा। अरे बाबा, तू आयो आहे, असांजी दिलि वॾी थी वई आहे। वियो। मां ठहरां बचा, भली आहे, लख भेरा आहे, मुंहिंजी दिलि ख़ुशि थी ॾाढी। तव्हां कीअं आहियो हाणे? तूं त माराइण जी पूरी कोशिश कई, पर मुंहिंजी हयाती हुई जो मां बची वियमि। मां सम्झुसि न, तूं छा पई चवण घुरी? पर मां सभु सम्झी वई आहियां त तूं कहिड़ी सोच जो मालिक आहीं। छोरी, दिमाग़ में धकु लॻो अथई छा जो अहिड़ियूं ॻाल्हियूं थी करे? पुट, तू बीठो छो आहे? तू वेहो न, हिन छोकिरी जी त मत खसिजी वई आहे। बाबा, मां ग़लति न आहियां। मां इहो साबित करे सघां थी त मुंहिंजो एक्सीडेंट हिन ऐं अर्शिला मिली करायो आहे। सूमल, तूं इहो छा पई चईं? मां तुंहिंजो एक्सीडेंट कराईंदुसि छो? ऐं तूं अर्शिला ते ॾोह थी ॾें जंहिं अॼु मूंखे तोरां मोकिलियो आहे। हुन पंहिंजो ॾोह लिकाइण लाइ तोखे मूं ॾांहुं मोकिलियो आहे। सूमल, अकुल खां कमु वठ धीअ, इहो छा पई चवें? अम्मा, तोखे ख़बर न आहे त ही कहिड़ी सोचनि जो मालिक आहे। हे पंहिंजे मतिलब जे लाइ कुझु बि करे सघे थो। मूं त हिन सां प्यार कयो, पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण लाइ मूं हिन सां शादी कई, पर हिन मूंखे छा ॾिनो? हिन हमेशह तोखे प्यार ॾिनो आहे ऐं तुंहिंजी ख़ुशीअ खे पंहिंजी ख़ुशी सम्झो आहे। तुंहिंजे दुख दर्द खे पंहिंजो कयो ऐं हमेशह तुंहिंजे लाइ फ़िक्रमंद रहियो। जॾहिं त तूं हिनखे छॾे वई न ऐं पोइ। बाबा, अव्हां हिन जी चालाकियुनि खे कोन था सम्झो। सूमल, मां जो अखियूं कॾहिं बि धोखो न आहिनि खाईंदियूं। हीउ अॼु बि तोसां मोहबत करे थो जेतिरी पहिरियों कंदो हुयो तोसां। हीउ त हेतिरो कुझु थियण जे बावजूद बि तोखे पंहिंजो करण आयो आहे, हिते हली आयो आहे। त पोइ मां इहो सम्झां न त मूंखे माराइण जे लाइ मुंहिंजा पंहिंजा घर भाती हुया। हेलो, आप ही पापा की होश अची वियो आहे। तव्हां किथे आहियो? तव्हांजा पिया पुछनि। आप ही पापा बिल्कुलु ठीकु आहिनि, बसि तव्हांखे यादि पिया कनि। तव्हां जल्दी अचो, मां फ़ोन थी रखां। पापा, आप ही अचे पई, बसि रस्ते ते आहे। रहीम, तव्हां जल्दी ठीकु थी वठो। तव्हां खां सवाइ मां ऐं मुंहिंजा ॿार यतीम था लॻूं। तूं बि भागन भरी मुंहिंजे अफ़साननि वारा डायलॉग पई हणी। पापा, हिते सभु तव्हांजे अफ़साननि जा डायलॉग्स हणंदा आहिनि। सूमल जे अंदर में मूं लाइ एतिरो ज़हर भरियल आहे, उहो मूंखे एतिरो किरियल थी सम्झे जो मां हुनखे माराईंदुसि। मां जंहिं खेसि रूह ताईं चाहियो आहे,
जंहिं संदसि छांव खे बि मेरो थियण नाहे ॾिनो, जंहिं खेसि हासिल करण लाइ पंहिंजनि अखियुनि खे ॾिया बणायो आहे, मां खेसि माराईंदुसि। मां हूअ इहो कीअं थी सोचे सघे? मूंखे इहो मामलो सिधो करणो पवंदो। मूंखे सूमल खे इहो सम्झाइणो पवंदो त मां संदसि जे ख़िलाफ़ न आहियां ऐं न ई अर्शिला संदसि जे ख़िलाफ़ आहे। इहो को ॿियो आहे जेको खेसि ईअं पाण खां जान आजी कराइण थो घुरे। हा, मूं तव्हांखे बचाइण जी घणी कोशिश कई पर तव्हां अचानक रोड ते थी वियो। डॉक्टर साहब हलो। न न, ॾोह तव्हांजो न आहे, ॾोह मुंहिंजो आहे। एक्चुअली मां पंहिंजनि ख़्यालनि में हुयुसि। मां तव्हांखे हॉस्पिटल वठी थो हलां। न न, मां ठीकु आहियां। न जनाब, तव्हांजी हालत ठीकु न आहे। तव्हां मुंहिंजी गाॾी में वियो त मां तव्हांजो मुकमल चेकअप करायां। थी सघे थो को अंदरूनी धक लॻो हुजे तव्हांखे। मां सम्झां थो त मां ठीकु आहियां। मां पाण ई हलियो ईंदुसि। मां जहांगीर आहियां, जहांगीर इंटरप्राइजेस जो ऑनर आहियां। तव्हां पंहिंजो तारुफ़ करायो। जी, मां सैफुल्ला आहियां। अच्छा, सैफुल्ला। सैफुल्ला सां कॾहिं मुंहिंजो सितारो जुड़ियो ई कोन्हे, शायदि इन करे ही टकर थियो आहे। ख़ैर, मज़ाक पे कयमि। तव्हां छा कंदा आहियो? माना इहो कमज़ोर ऐं कमीनो इंसान तूं आहीं जंहिं मूंखां मुंहिंजो प्यार फुरियो आहे। कहिड़ी सोच में गुम थी विया आहियो जनाब? तव्हां खां मूं सवाल कयो त तव्हां छा कंदा आहियो? कुझु बि न। ओके, बेरोज़गार आहियो, इन करे परेशान आहियो। अरे जनाब, मां मज़ाक पे कयमि। तव्हां बिल्कुलु संजीदा थी विया आहियो। अचो गाॾी में वियो, अस्पताल हलूं। अचो। आई एम सॉरी बाबा, मूंखे माफ़ करे छॾियो। ही सभु कुझु मुंहिंजे करे थियो आहे। न मुंहिंजा बच्चा, तुंहिंजो को बि ॾोह न आहे। मां कमज़ोर तव्हांखे कहिड़ी माफ़ी ॾींदुसि? पुट, माफ़ी त मूंखे वठणु घुरिजे तव्हां खां। छो मां तव्हांखे चावट जे पोयां क़दुरु न सेखारे सघियुसि ऐं न ई वरी सुठी परवरिश करे सघियुसि। माफ़ी त बच्चा मूंखे वठणु घुरिजे तव्हां खां। बसि न मां सुठो अदीब थी सघियुसि ऐं न ई मां सुठो पीउ थी सघियुसि। न बाबा, अस्सलाम वालेकुम अब्दुल रहीम साहब। मुल्क जो नाले वारो कहाणीकार अदीब अॼु हिन कंडीशन में हुकूमत जा किरोड़े रुपया खुर्द-बुर्द कयूं वेठो आहे। करप्शन जो मास्टर। तव्हां सां कुझु पुछा गुछा करणी आहे। तव्हांखे थोड़ी भी तमीज़ न आहे सर। हिकु बीमार माण्हू खां अहिड़े अंदाज़ में इंक्वायरी पे कयो। मोहतरमा तव्हां ख़ामोश रहो। ही कमु असांजो आहे, असांखे करणु ॾियो। इन में का बि डिस्टर्बेंस न विझो त बहितर आहे। मुझे ख्याल में सर दुनिया जो को भी कानून इजाजत नथो ॾे त कंहिं बि बीमार माण्हू खां अहिड़े तरीक़े सां इंक्वायरी कजे। डॉक्टर केरु आहे जेको मरीज़ जी सपोर्ट करे? अब्दुल रहीम साहब, प्लीज़ तव्हां पंहिंजे घर वारनि खे सम्झायो त ईअं रड़ियूं न कनि। असांखे पंहिंजो कमु करणु ॾियनि, न त असांखे ॿी सूरत में सख़्तीअ सां कमु वठिणो पवंदो। रहीम साहब, असां पाण नथा चाहियूं त तव्हांखे इन हालत में का तकलीफ़ ॾियूं, पर असांजी मजबूरी आहे।
ख़ैर अवां जल्दी ठीक थी वेंदो उन खां पोइ असांजी इन्वेस्टिगेशन जेका आहे सा बाक़ाइदा तौर ते शुरू थींदी पर हिन विच में तव्हां पंहिंजे घर वारनि खे चओ त असां सां कोऑपरेट कनि ऐं घर खे सर्च करण में असांजी मदद कनि थैंक यू सर तव्हां हिते पहिरीं मूंखे तव्हां रहीम सर जे बारे में ॿुधायो त इन्हनि जे बारे में मुख़्तलिफ़ अफ़वाह हली रहिया आहिनि हू किथे आहिनि ऐं उन्हनि सां कीअं मिली सघिजे थो उन्हनि जी तबीयत तमामु घणी ख़राबु आहे सर अस्पताल में आहिनि ओह माय गॉड रहीम साहब हॉस्पिटल में एॾो वॾो अदीब बीमार पियो आहे हॉस्पिटल में ऐं मीडिया ते का ख़बर ई न आहे साजिद साहब हिन वक़्तु रहीम साहब जी का बि न्यूज़ मीडिया ते न अचे इहो ई बहितर आहे छो त करप्शन करण ते मथां इंक्वायरी शुरू आहे छा मतिलब रहीम साहब ऐं करप्शन हू त मस्त मलंग माण्हू आहे सवाल ई पैदा नथो थिए हमेशह ॿियनि जो भलो करण वारो मां तो इंक्वायरी वारनि खे ॿुधायां त उनजे करे त घणनि ई ख़ानदाननि जी चुल्ह ॿरंदी हुई बहरहाल मुंहिंजी सलाह इहा आहे त तव्हां कुझु ॾींहुं सर सां मिलण जी कोशिशि न कयो ना मोहतरमा आऊं खेसि ईअं अकेलो कोन छॾींदुसि भले मूंखे इंक्वायरी में शामिल कनि हू त मुंहिंजो मोहसिन आहे प्लीज़ मूंखे इहो ॿुधाए त हू कहिड़ी हॉस्पिटल में आहे सर तव्हां मुंहिंजे तरफ़ां रहीम साहब खां बि पुछी वठिजो हा हा बिल्कुलु बिल्कुलु चलो इहो बहितर थी वियो त रहीम साहब जी ज़मानत थी वई पर अहिड़ो छा कजे जो हिन वक़्तु तुंहिंजी इंक्वायरी रुकिजी वञे हा साईं मां महराज वो असांजे घर में सर्च करण ईंदा ऐं पापा खे बि डिस्टर्ब पिया कनि तुंहिंजी फैमिली जी इलाही सोर्स आहे यार कुझु कर प्लीज़ साईमा प्लीज़ तू परेशान न थी मां थोड़ी देर में हिकिड़े इस्लामाबाद पंहिंजे दोस्त सां ॻाल्हायो आहे इंशाल्लाह सुभाणे ताईं रहीम साहब जी ज़मानत थी वेंदी टेंशन न खण पर महराज वो घर जी सर्च करण लाइ ज़ोर भरियूं वेठा आहिनि तू उन्हनि खे सर्च करण लाइ रोकराए न यार जेसि ताईं पापा घर शिफ्ट थियनि मां कोशिशि कयां पियो यू डोंट वरी थी वेंदो बेफ़िक्र थी तूं महराज असां काफ़ी डिस्टर्ब आहियूं यार असांजी फैमिली में कोई बि असांखे सपोर्ट करण वारो कोन्हे ऐं पापा जा सॼा दोस्त ई उन्हनि खां परे थी विया आहिनि मां सभु ॼाणियां थो साईमा बरंदड़ भाउ में केरु भत नाहे विझंदो तू फ़िलहाल अंकल जो ख्यालु रख परेशान न थी प्लीज़ थैंक यू सो मच महराज तू न हुजी हा त मां यार तू परेशान न थी पाण हिक ॿिए जा दोस्त आहियूं असां हिक ॿिए खे सपोर्ट न कंदासीं ॿियो केरु कंदो थैंक यू सो मच यार तुंहिंजो पीउ हॉस्पिटल में आहे ऐं तूं मुड़ी नथी हुन ॿिन्हिनि भेनरुनि जो साॻियो ई कमु आहे पर मम्मा मां त महराज सां बि ॻाल्हायां हुन पापा जी ज़मानत लाइ एतिरियूं कोशिशूं कयूं आहिनि ऐं कल्ह पापा जी ज़मानत थी वेंदी तव्हां ॿिन्हिनि भेनरुनि जो इहो ई दग रहियो न त तव्हांजो पापा हिते ई हॉस्पिटल में ई रहंदो मम्मा तव्हां हर वक़्तु ईअं ई कंदा रहंदा आहियो ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।